मम्मी ये छा था कयो? अरे पुट, हे आ टिपणो और हे आ कैलेंडर। मार्च जे महीने खे ॾिसी रही आहियां कहिड़ा कहिड़ा ॾिण वारा आहिनि और छा छा थियणो आहे। मार्च जो महीनो ॾाढो ख़ासि आहे। होली, धूड़ियो, ॿारनि जा एग्ज़ाम्स आहिनि, उनखां पोइ छुटियूं चालू थींदियूं, घुमण वेंदासीं। और इन महीने में ख़बर अथव ॿियो छा ख़ासि थियणो आहे? असां सिंधियुनि जो ख़ासि 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 ॾिणु आहे। ॿुधाईंदव कहिड़ो आहे? सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। उहो ॾींहुं आहे असांजो चेटीचंड, असांजे झूलेलाल साईं जो ॾींहुं। असां सिंधियुनि जे जीवन में झूलेलाल साईं जी वॾी महिमा आहे। असांजो इष्ट देव झूलण साईं, असांजो पालनहार, सर्वव्यापी, आंसू पुॼाईंदड़, जल ऐं ज्योतिअ जो देवता आहे असांजो झूलण साईं। चेट जे महीने जे चंड ते जेको हो ठारूअ जो ॾींहुं, उन ते असांजे झूलण साईं माता देवकीअ जी गोद में जनम वरितो हो नसरपुर सिंध में, असांजे धर्म जी रक्षा करण जे लाइ। असांजे झूलण साईं जेका जोत जगाई हुई, मां चाहियां थी त हर को सिंधी इहा जोत जगाए, न सिर्फ़ थाल में पर पंहिंजे दिलनि में भी झूलण साईं जी जोत जगाईंदा अॻियां वधो और सभिनी खे अॻियां वधायो और घर घर में जोत ज़रूर ॿारजो झूलण साईं जी चेटीचंड ते। त जीअं त चवंदा आहिनि, जेको पूजींदो ज्योति ऐं जल, तंहिंजी हर समस्या हर परेशानीअ जो झूलण साईं ज़रूर 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 ऐं जल्दी कढंदो हल। त ज़रूर जोत जगाइजो चेटीचंड ते। तव्हां सभिनी खे और तव्हांजे परिवार खे चेटीचंड जूं लखे लखे करोड़े करोड़े वाधायूं। विसारजो न, जोत ज़रूर जगाइजो। जय झूलेलाल। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, हलो पायां थी मां विंद तीर ते, आसूं दासियां थी मां विंद तीर ते।